हमारे साहब ॿ ॾींहं अॻु थियल नंढी चूंड में क़ौमी असेंबली 6 सीटुनि ते कामयाबी खां पोइ नवाज़ लीग सादी हुकूमत जेको आहे उहो अक्सरियत हासिल करे वरिती आहे। हाणे पीपल्स पार्टी खे ॿियनि इतिहादनि सां गॾिजी कानून साज़ी करण जी पोज़ीशन में अची वई आहे। ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ी ॻाल्हि असां सभिनी खे सम्झणु खपे त हिननि जो कॉमन एनिमी कैदी नंबर 804 आहे। जी तंहिंजे करे ही सभु गॾिजी विया आहिनि। हुन में जंहिंजी वधीक अंडरस्टैंडिंग आहे सिस्टम में उहो उनखे वधीक इम्पोर्टेंस आहे। जी हा, हिन मां ईअं थो लॻे त नवाज़ लीग खे वधीक अंडरस्टैंडिंग आहे सिस्टम सां, तंहिंजे करे उन्हनि खे इहा मदद बि कई वई आहे त उन्हनि खे सिंपल मेजॉरिटी ॾियारी वई आहे त जीअं घटि में घटि पीपल्स पार्टी जे मरहूने मिनत न हुजनि या उन्हनि खे मिनथू न कनि। सही। इन में हिकिड़ो त इहो आहे। ऐं ॿियो इहो आहे त यार ही ठॻीअ जो ठाव केसि ताईं हलाईंदासीं? इहे चूंडूं असां ईअं केसि ताईं कराईंदासीं? जी हा, जो जेको जंहिंजी हुकूमत आहे सूबे जी हुकूमत उहो चूंडूं कटे। ज़ाहिर आहे डिप्टी कमिश्नर हुनजा, SP हुनजा, इलेक्शन कमिश्नर खे कहिड़ी ताक़त आहे जो कोई इलेक्शन कमिश्नर बि हुननि जो आहे। सो ॻाल्हि आहे त असांजी अखियूं कॾहिं खुलंदियूं, ख़ासि तौर ते पंजाब वारनि जूं, छो त पावर में तो विया आहिनि। बाक़ी 3 सूबा त मिड़ई आहिनि, पुछ गॾियो अथनि। इहे तरीक़ा को कामयाबी जा थोरी आहिनि। इहे तरीक़ा कोई जीअं चइबो आहे न त अड़े ख़बरचार अदा अलहमदिल्ला हलूं पिया पेरनि ते, इहे पेरनि ते हलण वारा न आहिनि पंहिंजा प्रकार। हिन सां न तरक़ी करे सघंदासीं, न दुनिया जे क़ौमुनि में को पंहिंजो वक़ार बुलंद करे सघंदासीं, ऐं न असां दुनिया खे जे ॾाढो बि कुझु। मूंखे त हिकिड़ी ॻाल्हि नथी सम्झ में अचे थी, वञनि था जॾहिं वॾनि वॾनि एवान में, यूनाइटेड नेशंस में, सिक्योरिटी जिते जिते वञनि था, ही छा कहिड़ो मुंहुं खणी ॾेखारींदा हूंदा? असां पंहिंजे माण्हुनि खे असां कीअं पिया ट्रीट कयूं? गुरबत हिते, तइलीम हिते कान्हे, सिहत हिते कान्हे, ही पाण वतन अमीर थींदा वेंदा हुकुमरान। सो तंहिंजे करे ॻाल्हि आहे त ही को रस्तो तरक़ीअ जो कोन्हे। हाणे ईअं हले पियो सो हले पियो। सो तंहिंजे करे पाकिस्तान जो जिन खे फ़िक्र आहे, सची ॻाल्हि इहा आहे त ॾिसो हीउ मुल्क आहे असांजो, वतन आहे असांजो, ऐं असांखे फ़िक्र इन करे आहे त असां चऊं था त ईंदड़ नसुलनि जो छा थींदो, ईंदड़ नसुलनि जो छा थींदो जेकॾहिं इहे रवैया जारी रहिया, जेके रवैया अख़्तियार कया विया आहिनि या अख़्तियार कया पिया वञनि या अख़्तियार कंदा पिया वञूं असां, इन्हनि सां छा मुल्क केॾांहुं वेंदो? मुल्क जीअं पोते वेंदो, गुरबत वधंदी वेंदी, ख़ुदकशियुनि जो तइदादु वधंदो वेंदो। ही सम्झ में मूंखे हिकिड़ी ॻाल्हि कान थी अचे त जेके चवनि था, मूंखे त अरमान हिन ॻाल्हि जो आहे त 14 अगस्त बीह था रहूं, मुछूं बि वटियूं था, जीवे पाकिस्तान, 23 सेप्टेम्बर ते बि कयूं था। साईं जेको आहे सो भई तव्हां इहे सभु तॾहिं कयो, तव्हांखे तॾहिं थियूं इहे सभु शयूं जुगाइनि जॾहिं तव्हां हिन मुल्क सां सचा हुजो, वफ़ादार हुजो, हिन मुल्क खे तरक़ी ॾियारियो।